नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे भरिया सिटी में ख़बर ॾींदा हलूं त भरिया सिटी जे ॻोठ सफ़र कज़ाक में 5 ॾींहं अॻु मच्छी पकड़ंदे ॿुॾी वियल नौजवान जावेद कज़ाक खे ॻोल्हींदे 6 टोबा सख़्त सर्दी सबबि पाणी अंदरि बेहोश थी विया आहिनि। बेहोश थी वियल टोबनि में ॻोठ सफ़र कज़ाक वासी दिलदार, कज़ाक अलाडिनो, कज़ाक ॻोठ हाशिम वासी परवेज़, ॻोठ पंजल मेमण वासी दिलबर मेमण ऐं दोदो मेमण ऐं ॿिया शामिल आहिनि। पाणी अंदरि बेहोश थी वियल टोबनि खे पाणी खां ॿाहिरि कढे उते मौजूद डॉक्टरनि पारां तबे इमदाद ॾिनी वई आहे। 5 ॾींहं अॻु मच्छी जे तालाब में ॿुॾी वियल ॻोठाणियो जावेद कज़ाक जी ॻोल्हा लाइ मुख़्तलिफ़ ॻोठनि खां 150 खां वधीक माण्हू आयल आहिनि, जंहिं मां 6 ॼणा सख़्त सर्दी सबबि तलाउ जो पाणी थधो हुजण सबबि बेहोश थिया हुआ। मच्छी जे तालाब में सॼो ॾींहुं ॻोल्हा बावजूदि ॿुॾी वियल ॻोठाणे जो को बि पतो न पइजी सघियो आहे। नौजवान जे घर में 5 ॾींहं बि रोज़ ॾाढो मतल आहे। सरकार खां वाहर जी मदद कई वई है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।